नाज़रीन, बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में फितनतुल हिंदुस्तान में 15 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त बलूचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितनतुल हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त ॿी कार्रवाई बसेमा ज़िले में कई वई आहे, जंहिंमें फायरिंग जी ॾे-वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ कयो वियो आहे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में फितनतुल हिंदुस्तान में 15 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त बलूचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितनतुल हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त ॿी कार्रवाई बसेमा ज़िले में कई वई आहे, जंहिंमें फायरिंग जी ॾे-वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो।